शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमत अलाइले पंहिंजे सुर ॾहर में माक बाबति फरमायाई। पेई जा प्रभात सा माक मां पसो मारो, पेई जा प्रभात सा माक मां पसो मारो, रोई छिड़ी रात ॾिसी ॾुखोयनि खे। पेई जा प्रभात सा माक मां पसो मारो, पेई जा प्रभात सा माक मां पसो मारो, रोई छिड़ी रात ॾिसी ॾुखोयनि खे। ए लोको राति जेका माक पई आहे तंहिंखे तव्हां माक न ॼाणो, तंहिंखे तव्हां माक न सम्झो। ॾुखोयलनि खे ॾिसी राति ख़ुदि पंहिंजे अखियुनि मां आब जी उछल वरिती आहे। जी लतीफ़ जी ॿोली। पाण वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो लतीफ़ सरकार जी धरती सां तालुक़ रखूं था। लतीफ़ सरकार जे फ़लसफ़े खे सम्झणु हर कंहिं जी वस जी ॻाल्हि आहे, पर जेको माण्हू सम्झी वञे थो उनखे दुनिया जो ॿियो को बि फ़लसफ़ो सम्झण जी ज़रूरत ई नथी पवे।